दोस्तों, सब खां अहम उहा गुफ्तगू है जेका तव्हां पंहिंजे पाण सां कंदा आहियो। सेल्फ टॉक। जीअं मोबाइल आहे, उन में हार्डवेयर आहे, उन अंदरि एप्लीकेशन ऐं सॉफ्टवेयर आहिनि जेके उनखे हलाइनि थियूं। ईअं तव्हांजो दिमाग़ हार्डवेयर आहे ऐं तव्हांजी गुफ्तगू सॉफ्टवेयर आहे। तव्हां हर वक़्तु पंहिंजे पाण सां गुफ्तगू करे रहिया आहियो। कॾहिं कॾहिं इहा गुफ्तगू घणी थींदी आहे। मिसाल तौर, तव्हां पंहिंजे हंध ते लेटिया पिया आहियो या सफ़र करे रहिया आहियो त उहा गुफ्तगू बहस में तब्दील थी वेंदी आहे। जेको तव्हीं पंहिंजे पाण सां ॻाल्हाईंदा आहियो त मुंहिंजा त ॿार अहिड़ा ई आहिनि, मुंहिंजा त कुलीग्स अहिड़ा ई आहिनि, मुंहिंजी त ऑफिस अहिड़ी ई आहे। दोस्तो, तव्हां अहिड़ा न आहियो। तव्हां सभु कुझु करे सघो था। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां पंहिंजी सोच खे बदिलियो त तव्हांजी ज़िंदगी बदिलजी वेंदी। बस पंहिंजे पाण खे सिर्फ़ु एतिरो चयो त हीउ मुश्किल वक़्तु आहे जेको गुज़री वियो। मूं पंहिंजी एनर्जी ग़लति माण्हू ऐं ग़लति जाइ ते ज़ाया थी, पर हाणे ईअं कोन थींदो। मूंखे थोरो वक़्तु सब्र करणो आहे, पंहिंजे पाण खे गॾु करणो आहे ऐं अॻिते वधणो आहे। आई कैन डू इट।